छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो सोणो ॾींहुं आहे। छा तव्हांखे सिंधियुनि जी कोयल जे बारे में ख़बर आहे। सुबुह जो तैयार थी नाश्तो खाई पोइ निकितासीं हिकिड़े मीटिंग जे लाइ, पोइ शाम जो ऑफिस में वर्कआउट करे पोइ झूलण जे मंदर लाइ निकितासीं। भगवंती नावाणी जी खे असां सिंधियुनि जी कोयल चवंदा आहियूं। भगवंती नावाणी जी इंडिया ऐं विदेश मिलाए करे 3000 खां वधीक स्टेज शो परफॉर्म कया आहिनि ऐं हुननि सिंधुअ जे किनारे मूवीअ में एज़ अ हीरोइन कम बि कयो हुयो। भगवंती नावाणी जी सिंधियुनि जा लाॾा ऐं साखियूं उन्हनि लाइ वधीक फेमस हुया। अफ़सोस सां भगवंती नावाणी जी असांजे विच में न आहिनि, पर असां सिंधियुनि जी शादी हुननि जे लाॾनि जे सवाइ अधूरी आहे। लाल साईं जे जोत जा दर्शन करे, अखो पाए, लाल साईं खां आसीस वठी, लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदर में अचो, पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखिजो।